नाज़िन मदेजी में एहसास कफ़ालत प्रोग्राम सेंटर स्टेशन रोड ते फुट गुदाम लग शुरू डिवाइस होल्डरन पारां कटौती जो सिलसिलो भी न रुक सघियो आहे। मुतासिर औरतुनि पारां एजेंटनि खिलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। ॾिसूं था सूर्य मीराणी जी रिपोर्ट। जी नाज़िर मदईजी भरिसां पंहिंजो ही स्टेशन रोड जेको आहे सो सरकारी गोदाम आहे जिते एहसास किफ़ालत जी जेको आहे सो सरेआम जेको आहे सो रोड ते जेको आहे सो निटण उस में कैंप लॻाई विया आहे जिते औरतुनि जूं दाहूं ऐं आऊं आहिनि त असां जेको आहे सो अहिड़ी सख़्तु गर्मीअ बावजूदि रोज़े सां मासूम बचिड़ा थञ ते खणी जेको आहे सो पहुता आहियूं त ग़रीब मिसकीन आहियूं, कोई बि सहारो न आहे। असांखे ही 12,000 गवर्नमेंट पारां मिलियल आहिनि पर पोइ बि जेको आहे सो ही जेको आहे सो कटौती कनि था 500 खां 1000 ताईं। बाहर गिटिया में बीठा हूं असा जो को इंतजाम थे असा के पैसा मिलन असा गरीब हूं कुछ भी असा वट कोने असा के बिलावल साहब दिना ने पैसा अल्लाह उन के खुश रखे बेनती के तरफा असा रमजान शरीफ करे आयो असा जे घर में ना अन्न ना आटो आ असा अल्लाह जो नालो वठी आया हूं असा जो कुछ ख्याल रखन असा के अंदर विहार ने असा के को इंतजाम कन असा गरीबन जो रोटी ता वने फिंगर साहब कम न था कंदा सा काडे वने गरीब सजो दी समय नंडड़ा बचड़ा सजो दी बेरोजगार मर्द रोजगार बंद है शा खाइंदासे शा पियंदासे असा बीबियो जिंदे यूं। अच्छा घणो टाइम थियो त 7 बजे पगाऊं। अच्छा पो बे जेको आसो न बीबी भी आयो रोज भी बात ने आए ता बे आयो मिले आयो ने मोटा जन मजन हरु गुरु माना धिका ता ने बीबी आयो को हिसाब कटन ता 500 ता हां असा खदेरे खां ता जो मां भी बीबी आया। घणा दी थया तव 3-4 दी मुझे मैसेज आयो 10-12 दी मैसेज आयो कदे भी न था देन न रोज अचां थी धिका था देन।